बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों असीं पंहिंजे चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर हिकु नई क्लास सां गॾु हाज़िर आहियूं। इंशाल्लाह अॼु वारी हिन क्लास में असीं सेमी कोलन खे डिटेल में पढ़ंदासूं त सेमी कोलन जो कीअं ऐं कहिड़े सेंटेंसनि में इस्तेमालु कयो वञे थो ऐं इन जो इस्तेमालु करण जो सबबु कहिड़ो आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं असीं को ॻाल्हि कंदा आहियूं त उन में असां वटि ॻाल्हाइण में त कंहिं बि रूल जी ख़बर नथी पवे। जेकॾहिं इहो ई लाइन असीं लिखे करे ॾेखारियूं त उन में काफ़ी निशानियूं इस्तेमालु कयूं वञनि थियूं, जंहिंमें हिकु सेमी कोलन पिणु आहे। त हिन क्लास में असीं सेमी कोलन खे डिटेल में पढ़ंदासीं। इन खां पहिरीं असांजी हिकु नंढड़ी रिक्वेस्ट हूंदी, उहो इहो आहे जेकॾहिं तव्हां असांजे इन चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटण ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे असांजो सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल उहो चैनल आहे जंहिं ते कंप्लीट इंग्लिश ग्रामर असीं सिंधी ज़ुबान में सेखारे रहिया आहियूं। इनशाला असां जेको कंप्लीट कोर्स आहिनि उहे सभु सिंधी में ई सेखारींदासीं। त अॼु असीं पंहिंजी इन क्लास जो आगाज़ कंदा आहियूं। इन क्लास जे सभ खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु खपे त सेमी कोलन चवनि छा खे था, सेमी कोलन आहे छा। इन लाइ असां हिते हिकु नंढी डेफिनेशन जो इस्तेमालु कंदासीं। सेपरेट टू रिलेटेड सेंटेंसिस वेयर देयर इज़ नो कंजक्शन। सेमी कोलन हिकु अहिड़ी निशानी आहे जंहिंजी मदद सां असीं ॿ रिलेटेड सेंटेंस खे अलॻि कंदा आहियूं ऐं इन अलॻि करण जी जेका निशानी इस्तेमालु कई वञे थी उन निशानी खे असीं सेमी कोलन चवंदा आहियूं। मतिलबु त सेमी कोलन पंक्चुएशन जी हिकु उहो निशानी आहे जंहिं निशानी जी मदद सां असीं ॿ सेंटेंस खे जुदा कंदा आहियूं, लेकिन उन्हनि सेंटेंसनि में कंजक्शन जो इस्तेमालु न कयो वियो हुजे। उहो कहिड़े तरीक़े सां कंदा आहियूं इन जो असीं हेठि एग्ज़ाम्पलनि में डिटेल में सम्झूं था ऐं कहिड़ी तरह सां कहिड़नि सेंटेंसनि खे पिणु असीं जुदा कंदा आहियूं। इन लाइ असीं हाणे पढ़ंदासीं यूज़ ऑफ सेमी कोलन। सेमी कोलन जो इस्तेमालु छा आहे ऐं उहो कीअं कयो वञे थो। हाणे असांजे साम्हूं हिते कुझु एग्ज़ाम्पल ॾिनल आहिनि ऐं उन्हनि मिसालनि में कोमा ऐं सेमी कोलन जो इस्तेमालु कयो वियो आहे। त हाणे असीं हिते ॻाल्हि कंदासूं त सेमी कोलन जो इस्तेमालु कहिड़े तरीक़े सां कयो वञे थो। जेकॾहिं असीं चऊं के बि ॿ जुमिला हुजनि, उन्हनि जुमिलनि जे अंदरि जेकॾहिं हिकु दफ़ो कोमा जो इस्तेमालु थी वञे त ॿियो जुमिलो स्टार्ट थियण खां पहिरीं असीं सेमी कोलन जो इस्तेमालु कंदा आहियूं। उहो कीअं कंदा आहियूं हाणे हिते ॾिसो, हितां खां वठी ही हैज़ मनी। हाणे हिते असीं साई खणंदासूं छो जो कोमा जो इस्तेमालु आहे। असीं पढ़ंदासीं ही हैज़ मनी, प्रॉपर्टी एंड गोल्ड, बट ही नीड मोर। हिन वटि पैसा, प्रॉपर्टी ऐं सोन आहिनि पर हिन खे वधीक ज़रूरत आहे। हाणे हिते ॾिसंदव त हितां खां वठी हेसि ताईं त हिकिड़ो सेंटेंस आहे, लेकिन हिन सेंटेंस जे अंदरि ही खां वठी मनी ताईं हिकिड़ो हिते ॾिसो कोमा जो इस्तेमालु कयो वियो आहे। हाणे जेकॾहिं हिन सेंटेंस में हिकु दफ़ो कोमा जो इस्तेमालु थी वियो आहे त ॿिए सेंटेंस खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं हिते सेमी कोलन जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद कंदा आहियूं सम्झ में अची चुको हूंदो। इन खां अलावा असां वटि नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे ही हैज़ मनी एंड प्रॉपर्टी बट ही नीड गोल्ड एज़ वेल। हिन वटि पैसा ऐं प्रॉपर्टी आहे पर हिन खे सोन जी ज़रूरत आहे, सोन जी ख़्वाहिश आहे। ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो हिते ॿ सेंटेंस आहिनि। हाणे हितां खां वठी एतिरे ताईं हिकिड़ो सेंटेंस थियो ऐं इन खां पोइ बट खां वठी एज़ वेल ताईं ॿियो सेंटेंस थियो। लेकिन असीं पहिरें सेंटेंस में ॾिसूं त हिते को बि कोमा इस्तेमालु नाहे थियल, त इन लाइ असीं छा कंदासीं, हिकु दफ़ो कोमा जो इस्तेमालु कंदासीं ॿिए सेंटेंस खां पहिरीं। हाणे असीं यूज़ ऑफ कोमा में इहो सिखी आया आहियूं त यूज़ ऑफ कोमा कीअं कबो आहे। हाणे असां सेमी कोलन में इहो इन लाइ सम्झाए रहिया आहियूं त जेकॾहिं तव्हां ॾिसो पहिरें सेंटेंस में को बि कोमा इस्तेमालु नाहे थियो त ॿिए सेंटेंस जे स्टार्ट करण खां पहिरीं असीं कोमा जो इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं पहिरें सेंटेंस में कोमा जो इस्तेमालु हुजे हा त ॿिए सेंटेंस खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं सेमी कोलन जो इस्तेमालु करियो आहे। हाणे ठीकु असीं टे मिसाल ॾांहुं हलूं था। शी इज़ अ गुड राइटर, शी हैज़ पब्लिश्ड सर्वेल बुक्स। हाणे अवां हिते ॾिसो हिते पिणु ॿ सेंटेंस आहिनि। हिकिड़ो ही सेंटेंस आहे
ऐं हिकिड़ो ही सेंटेंस आहे। लेकिन हिते असीं कोमा जो न सेमी कोलन जो इस्तेमालु कयो आहे। पर छो असां हिते हिते जेको आहे मथे में पिणु 2 सेंटेंस हुआ। पहिरें सेंटेंस में को बि कोमा कोन हुई। ॿिए सेंटेंस खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं कोमा जो इस्तेमालु कयो। ठीक हेठि ॾिसूं था तॾहिं पिणु पहिरें सेंटेंस में को बि कोमा नाहे, लेकिन ॿिए सेंटेंस खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं सेमी कोलन जो इस्तेमालु छो कयो आहे, इहो हिकिड़ो सुवालु आहे। हाणे हिते अवां नोट करियो, शी इज़ अ गुड राइटर, शी हैज़ पब्लिश्ड सर्वल बुक्स। जीअं त असां कोमा जे इस्तेमाल में सेखारे आया आहियूं त कोमा जो इस्तेमालु हमेशह कंजक्शन खां पहिरीं कयो वञे थो। हिन सेंटेंस में कंजक्शन जो इस्तेमालु कयल आहे, बट हिते कंजक्शन आहे, त इन लाइ असीं हिते कोमा जो इस्तेमालु कयोसीं। जेकॾहिं हिन सेंटेंस न ॾिसंदव त शी खां पहिरीं को बि कंजक्शन जो वर्ड नाहे, को बि लफ़्ज़ नाहे, त इन लाइ असीं हिते सेमी कोलन जो इस्तेमालु कयो आहे। उमेद कंदा आहियूं एतिरे ताईं अव्हां जो क्लियर थी चुको हूंदो। आई लाइक हिज पर्सनैलिटी, एटीट्यूड, वे ऑफ वॉकिंग etc, बट आई डोंट लाइक हिज एंगर। हिन सेंटेंस में ॾिसो त पहिरियों सेंटेंस असांजो आई लाइक खां वठी etc ते ख़तमु थी रहियो आहे। इन जे दरमियान असीं हिकु दफ़ो ऐं इन खां अलावा 2 दफ़ा कोमा जो इस्तेमालु कयो आहे। ठीक जॾहिं असीं ॿियो सेंटेंस इस्तेमालु कयोसीं उन खां पहिरीं वरी असीं सेमी कोलन जो इस्तेमालु कयो आहे। इहो छो कयो आहे? जेकॾहिं असांजे पहिरें सेंटेंस में हिकु या हिकु खां वधीक दफ़ो को बि कोमा इस्तेमालु कयो वियो हुजे त ॿिए सेंटेंस खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं सेमी कोलन जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेद कंदा आहियूं त अव्हांखे अॼु वारी क्लास पसंदि आई हूंदी ऐं अव्हांखे सेमी कोलन जो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। जेकॾहिं अञा बि को क्वेश्चन हुजे त असांखे कमेंट करे ज़रूरु पुछा करे सघो था। इंशाअल्लाह असीं हाणे हिकु ॿी क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध वारा जियन सिंधी टोपी अज घटवारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीत